अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां हिन वक़्तु बहरिया टाउन कराची जे मरी पॉइंट ते मौजूदु आहियूं ऐं असां सां गॾु आहे कामरेड अली मोहम्मद बुरोई साहिबु। साईं जो तालुक़ु लाड़काणे जे तारीख़ी शहर बाड्रे सां आहे ऐं साईं बाड्रे जी तारीख़ जे हवाले सां तमामु घणो कमु कयो आहे। उन हवाले सां असां अली मोहम्मद बुरोई साहिब खां पुछंदासीं त साईं तव्हां बाड्रे जी तहरीक जेका तालुके जी आहे, बाड्रे खे तालुको बणाइण जी तहरीक, उहा तव्हां कॾहिं शुरू कई ऐं हिन वक़्तु उनखे केतिरो अर्सो थियो आहे ऐं उन में हिन वक़्त ताईं कामयाबी छो न थी सघी, हिन सबबु छा आहिनि? साईं बड़ी मेहरबानी। बाड्रे तालुके जी तहरीक खे तक़रीबन 7 साल पूरा थियण वारा आहिनि। ईंदड़ अङारे ते 21 जुलाई ते 2019 में असां तहरीक शुरू कईसीं। तहरीक इन लाइ शुरू कईसीं त बाड्रे हिकु तारीख़ी शहर आहे। बाड्रे लाड़काणे 2 नंबर वॾो शहर आहे, जिथे नंढा नंढा ॻोठ, नंढा नंढा शहर, तालुका ऐं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर बणिजी सघनि था। त बाड्रे खे छो नज़रअंदाज कयो वियो आहे? सिंध हुकूमत तरफ़ां या वक़्तनि वक़्तनि असांजे जेके MP MNS रहिया आहिनि, उहे पंहिंजे ॻोठनि पंहिंजे शहरनि खे तरजीह ॾिनी आहे, उन्हनि खे जेके तालुके जेके दर्जो ॾियारियो अथनि। त बाड्रे 14 वार्डनि ते मुश्तमिल आहे। बाड्रे जेके आहिनि ॿिया शहर जेके 14 वार्डनि ते आहिनि, उहे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहिनि। नंढा शहर बि डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहिनि। बाड्रे वारनि आख़िर कहिड़ो ॾोह कयो आहे जो बाड्रे खे हिन महिल ताईं इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखी करे 2019 में असां जेके माना तहरीक जो आगाज़ कयोसीं। जुलाई में 21 जुलाई ते हींअर 7 साल पूरा थियण वारा आहिनि त बाड्रे खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। पर हिन महिल ताईं असां जेके आहिनि माना चूंडियल नुमाइंदा, असांजे सिंध जा हुकुमरान जेके आहिनि बाड्रे खे नज़रअंदाज कयूं वेठा आहिनि ऐं तालुके जे लाइ के बि हिननि अमली उपाउ कोन वरिता आहिनि। आसरा ॾियनि था, मुख़्तलिफ़ जेके आहिनि माना दिलासा ॾियनि था, पर बाड्रे खे हिन महिल ताईं को अमली तौरु हिननि को असेंबली में को आवाज़ उथारिनि। अॻूणो MP या मौजूदा MP ॿई जेके आहिनि मतिलबु त ॿिन्ही बि हिन महिल ताईं हिन में सिंध असेंबली में न ॻाल्हायो आहे। अच्छा सर, हिन में हिकिड़ी मां ताज़ी कुझु हफ़्ता पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी त बाड्रे ते बिल्कुलु तारीख़ी हिकिड़ो वॾो शहर आहे। लाड़काणे शहर खां मां सम्झां थो पोइ चयो वञे थो त ॿियनि शहरनि खां बाड्रे वॾो आहे, रतेदेरे खां, बाकरानी खां, ॾोकरी खां। पर हाणे ताज़ो मूं हिकिड़ी ख़बर पढ़ी त पीपल्स पार्टी पारां हिकिड़े नंढड़े शहर नएं दरे खे तालुको बणाइण लाइ प्लान ठाहियो वियो आहे, उनखे तालुको बणायो पियो वञे। त बाड्रे खे मां सम्झां थो त पहिरियां तालुको थियणु खपे। भले नओं दौरो बि थिए, असांखे एतिराज़ु कोन्हे को, पर बाड्रे जे न थियण जा सबबु पीपल्स पार्टी उनखे नज़रअंदाज़ करे थी ऐं जेको मौजूदा तव्हांजो MP चूंडियल आहे उन छो हिन वक़्तु आवाज़ न उथारियो? उन जा सबबु कहिड़ा आहिनि? उहो सबबु त उहो पाण ॿुधाईंदा, पर असां जेको सम्झूं था त गुज़रियल जेका असांजे MP साहिबु जॾहिं MP न थियो, अॻे जेके असांजे तहरीक में GDA नुमाइंदे तौरु ई शामिलु रहिया आहिनि, जेके हिन तहरीक में उन्हनि बाड्रे तालुके जो मुतालबो कयो आहे। हर जलसे जुलूस में हिननि जा माण्हू असां सां गॾु हूंदो आहे, पर हींअर हिन महिल ताईं अमली तौरु हिन किथे बि असेंबली में जेके कोन ॻाल्हायो अथनि। अच्छा, मां जेका तव्हां सां ॻाल्हि कई त नओं दौरो तालुको थिए थो, उन हवाले सां तव्हां छा था? नएं दौर ॻाल्हि इहा आहे त सॼी सिंध में एतिरा नवां ज़िला, नवां तहलका जेके ठहिया आहिनि, माण्हुनि खे सहूलियतूं असां चऊं था मिलणु घुरिजनि। नओं दौरो बि तालुको थियणु घुरिजे, पर बाड्रे खे जेके माना हिन महिल ताईं जेके नज़रअंदाज करे रहिया आहिनि हुकुमरान, इन जे करे जो असांजा मक़ामी जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, काउंसलर खां वठी जेके आहिनि पंहिंजो हिन ताईं MP MNA ताईं, उनजी का दिलचस्पी न आहे। इन जे करे बाड्रे खे मुख़्तलिफ़ हिसाबनि सां जेके नज़रअंदाज कयो थो वञे। इन में पीपल्स बस सर्विस आहे, मुख़्तलिफ़ ॿियूं जेके आहिनि तालीमी सहूलियतूं, जेके तालीमी इदारा ठहनि या ॿिए हिसाब, हर लिहाज़ खां बाड्रे खे नज़रअंदाज कयो अथनि। इन जे करे बाड्रे तालुका मूवमेंट तरफ़ां असां सरापा एहतिजाज आहियूं ऐं जेके एहतिजाज कयूं था पिया, ऐं असां इहे एहतिजाज तेसि ताईं असां जारी रखंदासीं जेसिताईं बाड्रे तालुके जो नोटिफिकेशन ऐं बाड्रे जा ॿिया मसइला हल न थियनि। सही। अच्छा, बाड्रे मूवमेंट पहिरियां त तमामु घणी जदोजहद कंदी, हाणे अॼुकल्ह थोरी मठाण नज़र पई अचे, ऐं हाणे मुस्तक़बिल में भला तव्हांजो छा प्लान आहे? त तव्हां कहिड़ी तारीख़ खे कीअं सगारो ॻाल्हाईंदो? सगारो बिल्कुलु असांजी तहरीक हिकु आवाज़, हिकु बाड्रे जो ॿार बचो, नंढो वॾो, आरी मज़दूर, शागिर्द, हर माण्हू चाहे थो त बाड्रे तालुको थिए। जेॾी महिल असां बाड्रे वारा माना काल ॾींदासीं, जेॾी महिल उन्हनि खे असीं काल हिननि खे बाड्रे जे माण्हुनि खे असां उहा काल शुरू में असां हिकु मुनज़म नमूने सां हिकु माना ऑर्गेनाइज़ करे माना हिकिड़ी तयारी कंदा हुआसीं। हुन जे करे वॾे पैमाने ते प्रोग्राम थींदा। हाणे हिकिड़े असां माना मुसलसल डिघी हिकिड़ी जिदोजहद आहे
त असां उन जॾहिं सफ़ा मायूसी हुआसीं त असां बाटा जो माण्हू वरी कॉल कंदासीं जेके वॾे पैमाने ते हज़ारनि जे तादाद में अची जेके पंहिंजो हक़ ज़रूरु वठंदा बाटा जा माण्हू। सही, बड़ी महिरबानी सर, थैंक यू।